कम चेयरमैन सनान कुरैशी की गिरफ्तारी खिलाफ मुख्तलिफ शहरन में छटरबंद हड़ताल करे कारकुनन तरफां एहतजाजी मुजाहरा कया पिया वञनि। कड़ियों खबर में पुलिस ऐं कारकुनन में चक्रियूं थियूं। वगणी गंबट जसकम के 7 कारकुनन के गिरफ्तार कया वियो। हैदराबाद में जसकम के सॾ ते जुज़वी हड़ताल कई वई। कासमाबाद, सिटीज़न कॉलोनी, मुस्लिम सोसाइटी, सैरिश नगर ऐं ॿिनि इलाइक़नि में कारोबारी मर्कज़ बंदि रहियो। गंबट में जसकम के सॾ ते छटरबंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाजी मुज़ाहिरे जी अॻवानी जसकम गंबट जो सदर एजाज़ फुलपोटो, वसीम अली खोड़ो, ज़ाकिर आलमाणी ऐं ॿियनि कई। पुलिस 3 कारकुनन के गिरफ्तार करे वरितो। लाड़काणे में जुज़वी हड़ताल रही। जसकम पारां शहर के जिन्हाबाग चौक ते तारिक कोराई, फराज खावड़, इम्तियाज़ मोरियो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। खानवाहण में फ़कीर सुधीर अहमद तुनियो, जहांज़ेब कूंधर, निसार अहमद अब्बासी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो रैली कढी वई। मीरपुर माथेलो में वहीद मौलिद ॾिनो मीराणी, अकरम मेथलो, फ़कीर हनीफ़ सूमरो, कामरेड नजीब ऐं ॿियनि जी अॻवानी में सॼे शहर अंदरि प्यादल मार्च करे कारोबार बंदि करायो वियो। जैकमाबाद में जसकम के कारकुनन दस्तगीर कॉलोनी, खासकर लाशारी, मूसा लाशारी, उबैद काज़ी, सालार महर, राजा लाशारी ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। डोकरी में जसकम कारकुनन सोसाइटी ऐं शहरन रसूल बख्श डेरो, अब्दुल नबी डेरो, अकरम जैसर, नवाज़ खान डेरो, अमित कुमार ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। दादू में अयाज जमाली, सैयद मोरशाह, सचल ओद, सदाकत शेख ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाज कयो वियो। कड़ियो घंवर में अज़ीम रामू, रियाज़ निज़ामानी, फयाज़ नौतकानी, वसीम निज़ामानी, इसहाक कुंभारी ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। कंदकोट में छतरबंद हड़ताल कई वई। अक्सर कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंदि रहा।